अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अमा जो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी अमा जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अमा बख़ूबी ॼाणींदा आहियो त कला खेतर में असां अमा जी मुलाक़ात कहिड़नि शख़्सियतुनि सां कराईंदा आहियूं। उहे शख़्सियतूं जेकी पंहिंजे कम ऐं किर्त जे हवाले सां पंहिंजो नालो कमाए चुका हूंदा आहिनि, जिन शख़्सियतुनि ते असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे, जेकी शख़्सियतूं मान लहिणियूं हूंदियूं आहिनि, जेकी शख़्सियतूं जॾहिं लिखंदियूं आहिनि, जेकी शख़्सियतूं जॾहिं का ॻाल्हि कंदियूं आहिनि त उन्हनि ॻाल्हियुनि मां असांखे लाभ मिलंदो आहे, असीं पिराईंदा आहियूं। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो हली रहियो आहे ऐं अॼु आहे जुमे जो ॾियारो। सो रमज़ानुल मुबारक ऐं जुमे जे ॾींहं जी मुनासिबत सां असां सोचियो त छो न को अहिड़ो कला जो कोहिनूर असां ॻोल्हे अचूं जेको असांजे रूह खे राहत ॾिए, जेको असांजी दिलि खे तस्कीन ॾिए, असांजी दिलि में जेका कट ॼमी वई आहे, जेका मेर अची वई आहे, उन मेर खे थोरो धोइजे। ऐं उहा मेर तॾहिं धोइबी आहे जॾहिं का सना ख़्वानी ॿुधबी आहे, जॾहिं सना ख़्वानी वारनि शाइरनि सां मुलाक़ात थींदी आहे, जॾहिं उहे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीदत जा गुल निछावर कंदा आहिनि त पोइ मज़ो ईंदो आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जे शख़्सियत खे दावत ॾिनी आहे, उहो सना ख़्वानी जे हवाले सां तमामु वॾो मशहूरु नालो आहे। पाण शाइर बि आहिनि ऐं पंहिंजी शाइरी पाण पढ़ंदा बि आहिनि ऐं उन्हनि जी शाइरी तमामु घणनि नात ख़्वाननि पढ़ी बि आहे, उन्हनि जा तमामु घणा किताब बि आयल आहिनि। आउं चाहियां थो त सभ खां पहिरियों उन्हनि किताबनि जो तारुफ़ तव्हां सां करायां। हिन वक़्तु जेको किताब मुंहिंजे हथ में आहे, चंड चवाए सच, मौलूद शरीफ़ ऐं सिंध अंदरि मौलूदनि जी शुरूआत, इन हवाले सां हीअ किताब आहे ऐं लिखंदड़ आहे अलामा अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी। अलामा अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी बिल्कुलु अॼु असांजो महिमान आहे, हुन सां तव्हांजी मुलाक़ात करायूं था, पर पहिरियां हुन जे किताबनि सां मुलाक़ात करे वठो। मदीने जा मोती ही मौलूद शरीफ़ आहिनि ऐं हीअ बि साॻी असांजे महिरबानी दोस्त लिखियो आहे, अलामा अब्दुल लतीफ़ अर्शी सिकंदरी साहिबु। ऐं तमामु घणा ॿिया बि किताब आहिनि मुंहिंजे हथनि में। अर्शी आवाज़ जे नाले सां बि किताब आहे ऐं साईं जन इहो किताब बि पाण ई सरअंजाम ॾिनो आहे लिखणु। ॾोहीड़ा मौलूद शरीफ़ ऐं काफ़ियूं हिन में आहिनि। ऐं जेको आख़िरी किताब मुंहिंजे हथ में आहे उहो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शेर मां, उनजो नालो वरितो वियो आहे माणिक मिट संदोम। सुभान अल्लाह, माणिक मिट संदोम, अलामा अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी साहिब जा इहे 4 किताब आहिनि। सो वक़्त खे विञायूं कोन था, अलामा अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी साहिब असां सां गॾु आहे, त पोइ हुन सां कचहरी छो न कजे ऐं उनखे भली कार। सभ खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे स्टूडियोज़ में आया। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो ऐं बासआदत महीनो, हिन महीने में यकीनन तव्हां मसरूफ़ हूंदा आहियो, छो त हीउ महीनो हूंदो ई नात ख़्वाननि जे लाइ आहे। हीउ महीनो तमामु घणियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, पोइ बि तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ाए। अल्लाह जा एहसान, तव्हांजी वॾी महिरबानी असांखे तव्हां मौजूदु कयो पंहिंजे स्टूडियो में ऐं पंहिंजे दोस्तनि सां मौक़ो असांखे ॾिनो ॻाल्हि ॿोल करण जो। ऐं अल्लाह जा लख एहसान, मदीने वारे सरकार जी इनायत आहे असांजे मथां। बचपन खां इहो ई शौक़ु रहियो आहे। सही, पंहिंजे किर्त सां गॾु, पंहिंजे ड्यूटी सां गॾु, नौकिरी सां गॾु इहो शौक़ु बचपन खां असां हलाईंदा पिया अचूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहं ताईं ऐं अल्लाह जी ज़ात खां दुआ आहे त शल मरण जे ॾींहं ताईं अल्लाह जी ज़ात इन ई रंग में असांखे रखे। इहा ई असांजी इल्तिजा आहे अल्लाह जी ज़ात। अच्छा, नात ख़्वानी खां अलावा अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी छा आहे, थोरो पंहिंजी ज़िंदगी जो अहवालु ॾियो त पोइ नात ख़्वानी ते ॻाल्हायूं। बसि जीअं फ़ारिग तहसील थियासीं पी साईं सरदार जी मदरसा जामे रास्ती मां। अच्छा, आलम जो कोर्स करे दस्तारबंद मौलवी बणियासीं। अच्छा, माशाअल्लाह। उन खां पोइ वरी इंग्लिश जा इम्तिहान ॾिनासीं, छो त ज़माने सां थोरो घणो ॾिठोसीं त बाबा हाणे अरबी ऐं फ़ारसी ऐं सिंधी त दफ़्तरनि में हले घटि थी। सही सही। अंग्रेज़ी जो दौरु आहे त वरी उहे बि इम्तिहान ॼणा पिया। हालांकि पहिरियां आलमनि जो इहो ई तसवुरु हुयो त इंग्लिश खां हलींदा हुआ असांखे, त बाबा अंग्रेज़ी पढ़ो ई न। सही। पर वरी बाद में इहो ट्रेंड आयो, साॻियो ई आलमनि वरी चयो त न बाबा, इन क़ौम जो मुक़ाबिलो ऐं तरक़ी जे लाइ इहा ॿोली लाज़मी आहे त तव्हां अंग्रेज़ी सिखो पढ़ो। सही सही। पोइ वरी इहो इम्तिहान ॾिनासीं, अल्हम्दुलिल्लाह एम एड मां कई। अच्छा जी सर। उन खां बाद में पोइ वरी चयोसीं त बाबा हाणे उस्तादनि जो असांखे इहो ई सम्झायल हुयो त बाबा दीन जे कम खे कॾहिं बि पेशो न बणाइजो, कमाई जो ज़रियो नात ख़्वानी जे सिस्टम खे या वाइज़ो तक़ीर जेको बि आलमनि जो आहे सही मनसब, त उन हिसाब सां उस्तादनि जो चवणो त बाबा पंहिंजे लाइ तव्हां जीअं अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजे ज़िंदगियुनि जे अंदरि को न को कारोबार कयो अथऊं, को न को धंधो कयो अथऊं, तिजारत थी, वापार थियो, को न को धंधो, त औलिया अल्लाहनि जो बि इहो ई सिरिश्तो रहियो आहे। सही तक़रीबन। त उन हिसाब सां पोइ चयोसीं त बाबा हाणे पेट जे गुज़रान जे लाइ वरी पोइ कुझु न कुझु करिणो पवंदो। पोइ नौकिरी वरी मिली वई अरबी टीचरी, मां टीचर आहियां। अच्छा माशाअल्लाह। 19 ग्रेड में आहियां अल्हम्दुलिल्लाह, सखर जे अंदरि डबल सेक्शन हाई स्कूल में। अच्छा माशाअल्लाह। उस्ताद आहियूं। ॾाढो सुठो। अल्हम्दुलिल्लाह
उते बि असांजी इहा ई ॻाल्हि आहे त शागिर्दनि खे पंहिंजी सिख्या नातनि जी बि ॾियूं पिया पंहिंजे कोर्स सां गॾु गॾु माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजा चैनलनि ते बि का बि शागिर्द पहुची विया आहिनि जेके हिते कमु कनि था तव्हांजे सिंधी चैनलनि ते तमामु घणे तइदाद में सभिनी चैनलनि ते ॿ टे शागिर्द असांजा आहिनि जेके जन सुठो नालो पैदा कयो आहे माशाअल्लाह तव्हां पाण भला कंहिंजी शागिर्दी में हुयो शुरू में हा अल्हम्दुलिल्लाह असुल में मुंहिंजो तालीमी त असांजा उस्ताद घणा रहिया मदरसनि में शुरू में मुंहिंजो मामो हुयो साईं उस्ताद क़िबला मुफ़्ती अल्लामा अब्दुल वाहिद अब्बासी सिकंदरी हुरमुजार छॾाईंदा हुआ साईं जन जुबो पाए पटको ॿधी बोस्की जो ऐं साईं वाइज़नि में वेंदो हो मुनाज़िर बि हो मुदरस बि हो वाइज़ी आलिम बि सुठो हो ख़तीब हुयो ऐं 20 साल साईं पंहिंजो मदरसो क़ाइमु कयो ग़रीबाबाद सखर में अॼु बि हले थो पाण फ़ौत थी विया ऐं उनजो फर्ज़ंद आहे उहो मदरसो हलाए पियो त उन्हनि जे सोहबत में मुंहिंजो मामो बि हुयो साईं मुंहिंजो उस्ताद बि रहियो मूंखे पढ़ाई बि पंहिंजे मदरसे में 4-5 साल साईं जे मदरसे में शुरूआती तालीम उते वरितीसीं बाद में वरी पोइ वॾा किताब जॾहिं मथे कोर्सनि में आयासीं त पोइ जामे राश्तीअ दरगाह शरीफ़ पीर साईं पागार जे मदरसे में दाख़िला वरितीसीं उते वरी दस्तार बंदि थियासीं त अहिड़े नमूने सां पोइ ॿिया उस्ताद उते साईं असांजा सुठा उस्ताद रहिया आला हज़रत अहमद रज़ा बरेलवी रहमतुल्लाह अलैह जो ॾोहिटो हुयो उस्ताद साईं क़िबला तक़द्दुस अली ख़ान जेके आला हज़रत अहमद रज़ा बरेलवी मसलक जंहिंजे नाले ते शुरू थियो आहे उन अहमद रज़ा आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे जो ॾोहिटो हज़रत अल्लामा तक़द्दुस अली ख़ान उहो असांजो उस्ताद रहियो ॿियो उस्ताद मुहतमिम जेको मदरसे जो उस्ताद मोहम्मद सालिह महर रहमतुल्लाह अलैह जन उहे उस्ताद रहिया उस्ताद करीम बख्श दायो ऐं अहिड़ी तरह सां उते काफ़ी उस्ताद आहिनि जामिया जे अंदरि उन्हनि खां तालीम वरितीसीं उहे अॼु उस्ताद कोन्हनि हा त अहिड़े हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह असांजा बहितरीन उस्ताद हुया जंहिं असांजी रहनुमाई कई कामिल उस्ताद मिलिया बाक़ी नात खानी में मुंहिंजो पंहिंजो वालिद जेको हुयो उहो राग ॼाणींदो हो ॻाईंदो बि हो वही में हा राग कंदो हो ऐं भेटाई साहब जो ख़ासि करे राग ॼाणो हुयो उन राग जो अञा बि आहे अल्हम्दुलिल्लाह पर पीर सना हाणे अॻे टीवी ते आयो आहे मूंसां टीवी ते प्रोग्राम करियो आहे रेडियो ते टीवी ते उन वरी पोइ मूंखे इहा सिख्या ॾिनी जंहिंखे ॿुधी करे असांखे बि शौक़ु पैदा थियो ऐं नात खानी जी ॻाइण जी उस्ताद हाजी गुलाम नबी महेसर ऐं शाइरी में उन खां असां रहनुमाई वरितीसीं ऐं शाइरी में अञा मुंहिंजो ॿियो उस्ताद हुजे इल्म उरूज़ जी मूंखे शाइरी ॾिनी छो त इल्म उरूज़ तरह जेका शाइरी जी आहे इहा आहे ईरान खां आई आहे असां वटि हा त इल्म उरूज़ जी शाइरी ॾुखे में ॾुखियो अंदाज़ आहे शाइरी जो हिकिड़ो सनफ़ आहे जेका फाइलुन फाइलातुन मफ़ूल फाइलातुन मफ़ूल फाइलातुन तव्हां जेके बि लफ़्ज़ वठी उन ग्रामर जा ऐं उन्हनि ते तव्हांखे लफ़्ज़ बि लफ़्ज़ ओतिरा हर्फ़ ॻणे करे उहा करणी आहे अंदरि रखणा आहिनि वाह वाह पोइ उहा उन ते वरी का बि धुन बि ठही थी वञे का बि धुनियूं पोइ उन हिसाब सां जेके धुनियूं ऐं आहिनि त उहा हर धुन उन ते पूरी ईंदी उन में शायदि हिकु हर्फ़ बि अॻे पोइ न थींदो त उहा शाइरी मां कई शुरू में उस्ताद मोहम्मद पीरल सखर जे भरिसां ॻोठु राहू जो ज़ात जो राहू जा ॻोठ आहे सखर जे ॿाहिरां उतां जो प्राइमरी टीचर हुयो मूंसां हुनजी सोबत थी पोइ उनखां इहा मां सिख्या वरिती इल्म उरूज़ जी बाक़ी घणो मुतासिर उस्ताद हाजी गुलाम नबी महेसर खां हाजी गुलाम नबी महेसर जो वॾो नालो हुनजो नालो हाजी अहमद सोलंकी अहमद मलाह खां पोइ जी जी हाजी गुलाम नबी महेसर जंहिंखे इहो ई लक़ब ॾिनो आलमन त हसाने सिंध आहे जी हज़रत हसान बिन साबित हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा दरबारी शाइर हुया ऐं अरबस्तान जे अंदरि इस्लाम जे अंदरि हुनजो वॾो नालो हो वॾियूं ख़िदमतूं त ईअं हज़रत साईं क़िबला उस्ताद हाजी गुलाम नबी महेसर खे हसाने सिंध जे लक़ब सां सॼो वियो त उहो सिंध जो माशाअल्लाह सो ज़िक्र निकितो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो त उन्हनि जी शान में अक़ीदत जा गुल निछावर करण वारा तॾहिं बि के शाइर हूंदा हुया उन वक़्त में इन वारे सां तव्हांजे किताब में बि कुझु लिखियलु आहे चंड चवां सच किताब जेको तव्हां अॻोड़े ॾेखारियो दोस्तनि खे जी इन में सिंध जी तारीख़ लिखी आहे त सिंध जे अंदरि नात खानी मौलूद शुरू कॾहिं थिया 7वीं सदी हिजरी जे अंदरि हज़रत गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारा जी इहे छो त मुल्तान ते सिंध जो दाइरो हुयो उन्हनि ॾींहंनि में सही ऐं पोइ हितां माण्हू जेके सिंधी उन्हनि जा मुरीद वेंदा हुआ प्यादल काफ़िलनि जे सूरत में जी त उहे इहे मौलूद झुंगारींदा वेंदा हुआ पर उन वक़्तु मौलूद नालो न पियो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सना ते वाई कलाम ऐं इन्हनि हैत इन्हनि सूरतनि में सही शाइरी कई वेंदी हुई पोइ ॾोहीड़ा हूंदा हुआ कुझु कलाम
जे सूरत में भी जीअं थल वरी मिसरा सही सही कलाम जी सूरत में मतिलबु उन शइ खे नालो पंहिंजो नालो न मिलियो हुयो पंहिंजो नालो न मिलियो हज़ूर जे सना खे उहो वाई सॼो वेंदो हो कलाम आरफानो कलाम सॼो वेंदो हो सही ॾोहिड़ा सॼा वेंदा हुआ बैत सॼो वेंदो हो काफ़ियूं सॼियूं वेंदियूं हुयूं पोइ उहा शाइरी साईं क़िबला साईं जन जा मुरीद जेके हुया त सहरवर्दी जमायत सां वास्तो हो सही शाहरुखुद्दीन आलम ऐं गौस बहाल हक़ ज़करिया जे बुज़ुर्गनि जो उनजी हिते घणी मुरीदी उन्हनि ॾींहनि अच्छा छो त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह सचल सरमस्त जन इहे बाद में था अचनि अच्छा हा साईं इहे आया आहिनि 11हीं सदी जे शुरूआत में के 12हीं सदी जे शुरूआत में सही पर हू 7हीं हिजरी जे अंदरि हज़रत गौस बहाल ज़करिया रहमतुल्लाह अलैह सिंध में वाहिद पब्लिसिटी वारो बुज़ुर्ग हो जंहिंजी वॾी घणाई ही मुरीदनि जी सही जो हितां पूरी सिंध मां हुन जा मुरीद काफ़िरनि जी सूरत में वेंदा हुआ त इहे वायूं ऐं बैत इहे पढ़ंदा वेंदा सवारियूं घटि हुयूं सही त उन दौर में इहा पहिरियों दौर नात ख़ानी जो मौलू शरीफ़ जो जेको शुरू आहे जे तारीख़ मां जेके हवाला असांखे मिलनि था सही उहे इन 7हीं सदी हिजरी खां स्टार्ट थिया आहिनि शुरू थिया आहिनि इहा त सिंध जी ॻाल्हि पर इन खां पहिरियां जी ॻाल्हि मूं पुछा कई पहिरियां ॻाल्हि त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां ई नात ख़ानी शुरू आहे मौलूद शुरू आहिनि सही सम्झो साईं जंहिं मंझि हाणे असां पंहिंजी ॻाल्हि कंदासीं त हर को चवंदो त भाई मौलूदनि सिंध जे नात ख़ाननि या इन्हनि हथ जी ॻाल्हि ठाही न वॾा वॾा बुज़ुर्ग उन्हनि उहे हदीसूं रिवायतूं जमा कयूं आहिनि पंहिंजे वॾनि तसनीफ़नि में किताबनि जे अंदरि जेकी मञियल आलिम हा हर फ़र्क़े वारो हर मसलक वारो उन्हनि खे मञींदो आहे फर्ज़ कयो मां हिकिड़ो नालो खणां थो त हज़रत शाह अब्दुल हक़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजी किताब रोज़तुल अहबाब जे अंदरि सही इहा हदीसूं आंदियूं आहिनि ऐं इहे ॻाल्हियूं आंदियूं आहिनि त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा सहाबा इकराम जेके शाइरी कंदा हुआ ऐं नात ख़ानी कंदा हुआ उन्हनि जो तइदादु 160 साहबा हुया जंहिंमें वॾा वॾा नाला हज़रत अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजह जन हज़रत ख़लीफ़तुल अव्वल हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन खां पोइ हज़रत हसान रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जो त आम शाइरी में नालो हो वॾो सही हज़रत काब बिन ज़हीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हज़रत काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हज़रत नाबुल जादी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ऐं उन्हनि मां पोइ 12 औरतूं हुयूं सहाबिणियूं जेके हज़ूर जे शान में नात ख़ानी कंदियूं हुयूं त हाणे इहो मौज़ू जे तवालत जे करे मुख़्तसर मां अर्ज़ कंदो हलां थो त 160 तइदाद इहो नात ख़ाननि जो हज़रत शाह अब्दुल हक़ मुहद्दिस देहलवी पंहिंजे किताब रोज़तुल अहबाब में ॾिनो आहे हाणे उन्हनि जूं ॻाल्हियूं कुझु उहे मां इन पंहिंजे किताबनि में आंदियूं आहिनि शुरू वारे देबाचे जे अंदरि 15-20 सिफ़नि जे अंदरि मां उहे ॻाल्हियूं लिखियूं छो त हाणे उहे किताब नायाब बि आहिनि ऐं बेशकीमत आहिनि क़ीमत में घणा आहिनि त पोइ आम माण्हुनि जी उते पहुच नथी थी सघे पोइ इन करे असां इहो कमु शुरू कयोसीं त सिंध जे अंदरि मां जो हे पहिरियां किताब आहिनि जंहिंमें इहे ॻाल्हियूं मां हिननि में एड कयूं नात ख़ानी सां गॾु नात ख़ानी जी तारीख़ जे दौर खां वठी हिकिड़े किताब मां इहे ॾिनियूं आहिनि ऐं हुन साहिब ने मुख़्तसर तारीफ़ लिखियो आहे मदीने जा मोती किताब में हिते शुरू में त हुई 30-40-50 ताईं क़ीमत हाणे 100 ते पहुती आहे हाणे किताब जी हर माण्हू वठी पियो सघियो ऐं असां जलसनि में बाक़ाइदे नात पढ़ी मां ऐलान कंदो आहियां बाबा ही किताब आहे तव्हां वठो बचड़नि खे पढ़ायो पाण पढ़ो न्याणनि खे पढ़ो इन तारीख़ ते पाण अञा ॻाल्हाईंदासीं वक़्तु थियो आहे हिते हिकिड़ी नंढड़ी साईअ जो तमामु घणो सुठो मौज़ू आहे नाज़रीन अॼु असां वटि ऐं तमामु घणी ॼाण तव्हां माणे रहिया हूंदो सो इन ॼाण जो सिलसिलो हितां ई कंटिन्यू कंदासीं वञो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर कला खेतर में एक भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था अॼु कला खेतर में असांजी महिमान शख़्सियत अलामा अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरिया जेको पाण नात ख़्वान बि आहे ऐं पाण शाइरी बि कंदो आहे ऐं नात ख़्वानी जी तारीख़ जे हवाले सां मौलूदनि जी तारीख़ जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हियूं पिए थियूं हा त साईं तव्हां ज़िक्र कयो पिए त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में 160 साहिबी 160 साहिबी साईं 12 औरतूं अच्छा 12 औरतूं जेके महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सना ख़्वानी कंदा ऐं इहो वॾो शरफ़ नात ख़ाननि खे मिलियो हज़ूर जन पाण अता कयो त जीअं निमाज़ पढ़ाइण जो शरफ़ हज़रत ख़लीफ़ा अव्वल
सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला जन खे मिलियो मुसल्ले ते बीहण जो एहसास। सही। अहिड़े हिसाब सां मस्जिद नबीअ जे अंदरि मिंबर ते वेहण ऐं बीहण जो शरफ़ वरी नात ख़ान हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला जन खे मिलियो। हज़ूर जन पाण फरमायो त हिकिड़े भेरे त हसन मुंहिंजे मिंबर ते बीही करे नात पढ़ त छो त माण्हू घणा साहबनि जो तइदादु घणो हो, मथे बि सना कर मुंहिंजी, ऐं पाण करीमन नात ख़ाननि जे लाइ मुख़्तलिफ़ दुआयूं उन वक़्तु ॾींदा रहिया, उन्हनि खे चवंदा रहिया। हिकिड़े भेरे हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अना छो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर जे अक़दस में मां थोरी वज़ाहत कयां त शाइरी वॾे उरूज ते हुई। आलमनि खां तव्हां ॿुधो हूंदो त काबे जे अंदरि हर साल मेलो लॻंदो हो जंहिंमें शाइरी जो हर को पंहिंजी सनफ़ ऐं शाइरी जा बाक़ाइदे लिखी करे ऐं काबे जे भितियुनि ते टंगींदा हुआ ऐं उन मुक़ाबिलो थींदो हर साल। हा, अरबस्तान जे अंदरि। ऐं पोइ वॾा मुहक़िक़ ऐं उहे ॼाणू माण्हू अची पोइ कंहिं न कंहिं शाइर खे नंबर पहिरियों ॿियो टियों ॾींदा हुआ, मुक़ाबिलो हलंदो। पोइ जॾहिं इस्लाम आयो, हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नुज़ूल वही शुरू थियो त हज़रत ग़ालिबन अली उल मुर्तज़ा आहे या को ॿियो साहबी, मूंखे नालो न आहे यादि हिन महिल, उन साहबी छा कयो जो उहा सूरह इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन शानिहुल अब्तर, इहा सूरह कौसर कागज़ ते लिखी सुठनि अखरनि में काबे जी दीवार ते उन टंगी वञी। जॾहिं वॾा वॾा शाइर अदीब गॾु थिया मुहक़िक़, उन्हनि जो ॾिठो त टोटल उहे शाइर हैरान थी विया त ही ऐं इहे लफ़्ज़ उन्हनि चया त ही कंहिं इंसान जो त कलाम आहे ई न, थी नथो सघे। एॾो जामे कलाम ऐं जामे लफ़्ज़नि में मुख़्तसर लफ़्ज़नि जे अंदरि हेॾी वॾी ॻाल्हि करणु, त अहिड़े हिसाब सां पोइ जेको आहे सो शाइरी उरूज ते ई। त उन दौर जे अंदरि जंगियूं लॻंदियूं मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जे विच में, त पोइ वॾो अंसर शाइरनि जो हूंदो इन जंगनि में, त माण्हुनि खे अंगेख्ता कंदा हुआ, उभारींदा हुआ, उन्हनि जा जज़्बात पैदा कंदा, उन्हनि में जंग जा जिहाद जा जज़्बो पैदा कंदा शाइरी जे ज़रिए। उन्हनि में काफ़िरनि जा वॾा शाइर, वॾा वॾा नाला हुया। ऐं त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां साहबा इकराम जेके 3 साहबी आहे जंहिंखे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन कम लाइ मख़सूस मुक़ररु कयो त तव्हां काफ़िरनि जे जेको शाइरी जे ज़रिए जेके काफ़िर इस्लाम जी गिला था कनि ऐं इस्लाम ते नुक्तचीनी कनि था, तव्हां इस्लाम जे तरफ़ां काफ़िरनि ते हू टिंकियो ऐं तव्हां काफ़िरनि खे जवाब ॾियो उन्हनि ॻाल्हियुनि जा, जंहिंमें हज़रत हसान बिन साबित हुया, हज़रत काब बिन ज़हीर या हिकिड़ो ॿियो साहबी, त उहे 3 साहबनि ते इहो कमु रखियलु हो। त हज़रत हसान रज़ी अल्लाह ताला अनहु जन खे वॾी शोहरत मिली त उहे हिकिड़े भेरे मस्जिद जे अंदरि, हा मां हदीस पई ॿुधाई त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बुखारी जी हदीस आहे, त हज़रत हसान ऐं जॾहिं काफ़िरनि खे जवाबु ॾींदो आहे इस्लाम जे फेयर में ऐं इस्लाम जी इशाअत कंदो रहंदो आहे शाइरी जे ज़रिए, त जिब्राइल अलैहिस्सलाम उन जी मदद कंदो आहे इन ॻाल्हि में, शाइरी करण में, हिन में। त हिकिड़े दफ़े ॿी हदीस में वरी इहो फरमायूं त अल्लाहुम्मा अय्यिदहु बिरूहिल क़ुदुस, ऐं अल्लाह हज़रत हसान जी जॾहिं ही शाइरी करे थो इस्लाम जी ऐं दीन जे बारे में, त जिब्राइल अलैहिस्सलाम जे थ्रू हिन जी मदद फरमाए। रूहुल क़ुदुस जिब्राइल जो नालो आहे। त उलमान लिखियो आहे त जीअं हर नबी जी दुआ क़बूल थींदी हुई, का बि दुआ रद्द न थींदी आहे अंबियान जी, नबियनि जी, त ईअं हीअ दुआ बि लाज़मी क़बूल थी। ऐं हज़रत हसान जे लाइ हज़ूर जन फरमायो त जॾहिं बि ही शाइरी कंदो आहे असांजे इस्लाम जे फेयर में, इस्लाम जे शान में, मुंहिंजे शान में, त हज़रत जिब्राइल हिन जो मददगार बणिबो आहे। ईअं ॿियूं दुआयूं ॾिनऊं नात ख़ाननि जे लाइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी त या अल्लाह पाक इन्हनि जे चहिरे खे रोशन कर, मरण खां पोइ नात ख़ान जो चहिरो तब्दील न थींदो। इहा हदीस पाक आहे बुखारी जी। त जॾहिं नात ख़ान फौत थींदो त उनजो चहिरो चेंज न थींदो, उनजो भली गुनहगार हुजे, कहिड़ो बि फासिक हुजे, पर चहिरो हुनजो मोए खां पोइ तब्दील न थींदो, नूरानियत हुनजे अंदरि मौजूदु हूंदी। हज़रत नाबगुल जादी खे शेर पढ़ण ते इहा दुआ फरमायूं त अल्लाह तुंहिंजे चहिरे खे सलामत रखे, अल्लाह तुंहिंजे वात खे सलामत रखे। जंहिंमें तारीख़नि में अचे थो त हज़रत नाबगुल जादी 200 साल, हिकु रवायत में आहे, हिकु रवायत में 100 साल जे लाइ आहे, त उमिरि माणी। त 200 साल जी उमिरि में बि साहबी फरमाइनि था त असां उनजो जॾहिं वात ॾे ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ो ॾंदु बि हुनजो न भॻो, हुनजा ॾंद सलामत हुया। त इहे अहिड़ियूं नेमतूं त हज़रत हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अनहु जन खे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े भेरे पंहिंजे कुल्हनि वारी चादर लाहे ॾिनी त हीअ चादर पाए पोइ मां मुहम्मद जी सना कर, तारीफ़ कर।
ऐं उहा चादर हज़रत हसान सॼी ज़िंदगी सांढी रिवायतुनि में अचे थो त हज़ूर जे बुरके मटाइण खां पोइ 50 साल ताईं हज़रत हसान बिन साबित ज़िंदह रहिया, उमिरि माणियूं। पोइ हज़रत अमीरुल मोमिनीन अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उहा चादर हज़रत हसान खां ख़रीद करणु चाही, छो त उहो ख़लीफ़तुल मोमिनीन हुयो, पर हज़रत हसान उहा चादर न ॾिनी त बाबा मां महबूब जो तोहफ़ो आहे, मां विकिणणु नथो चाहियां। जॾहिं हज़रत हसान फ़ौत था थियनि त उहा चादर उन जे रिश्तेदारनि खां माइटनि खां हज़रत अमीर माविया जन 20,000 दिरहम ॾेई करे उहा चादर ख़रीद कई। बस आख़िरी ॻाल्हि मां करे वठां त उहा साॻी चादर पोइ 20,000 दिरहम अमीर माविया रज़ी अल्लाह ताला जन वरिती। जॾहिं हज़रत अमीर माविया फ़ौत थी विया, वरी अब्बासिन जो दौर थो अचे त ख़लीफ़े हारून रशीद आहे या मामून रशीद ख़लीफ़ो जो नालो थो अचे, त उहा चादर वरी उन्हनि जे रिश्तेदारनि खां ख़रीद कई 40,000 दिरहमनि में, ऐं उहे ईदनि जे मौक़नि ते उहा चादर ढके ईंदा। सही सही सही। सो पाण वरी अचूं पंहिंजे हिन हाणोके ज़माने में। सो माज़ी क़रीब में कहिड़ा शाइर हुया मौलूताई जे, या वरी जेके जिन सना ख़्वानी कई वॾा वॾा नाला जिन सिंध में तमामु घणी इन हथी ॾिनी नात ख़्वानीअ खे? हा साईं, हाणे सिंध जे अंदरि शुराती दौर जेको मां अर्ज़ु कयो त 7वीं हिजरी जे अंदरि शुरू थो थिए, त उन्हीअ में काफ़ी नाला ॿिया आया हुआ, जंहिंमें मख़सूस ख़ासि नालो जेको नात ख़ानी में मशहूरु थियो हज़रत मियां शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैह जन जो वॾो नालो हुयो, जंहिं नात ख़ानी शुरू कई, पर उन वक़्तु इहो मौलूद जो नालो अञा इन हज़ूर पाक जे सना ते न पियो हो। जीअं मां अॻ में अर्ज़ु कयो त वाई ऐं कलाम ऐं बैत जे सूरत में मौलूद शरीफ़ पढ़िया वेंदो। चयो वेंदो आहे त नात ख़्वानी नातिया कलाम उहा जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में मौलूद वरी उहा जेको मदीने पाक जे शान में। मां अचां थो हिन ॻाल्हि ते त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान अक़दस में हिकिड़ो मौलूद मिले थो हज़रत शाह इनायत जो। शायदि त इहो मां बि घणा हवाला जेके हिन किताबनि पंहिंजनि में आंदा आहिनि, उहो साईं सुठो मुहक़िक़ असांजो सिंध जो डॉक्टर नबी बख्श बलोच साहिबु हुन वॾी तहक़ीक़ कई आहे हिन शइ ते। मौलूद नाले सां किताबु हुन छपरायो हो, जेको तमामु ज़ख़ीम वॾो किताबु हुयो, तक़रीबन 400-500-600 सिफ़नि जो। त उन में इहे घणा हुन हवाला ॾिना आहिनि, उन में नाला इहे ॻाल्हियूं मां बि उन तां इहे हवाला घणा वठी पंहिंजे किताबनि में मां इहे वज़ाहतूं लिखियूं आहिनि। त साईं शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजे हिकिड़े मौलूद में मौलूद जो नालो बैत में ॾिनो आहे हज़ूर जे सना खे। हा, छो त मौलूद लफ़्ज़ वरितल आहे नओं ॼावल ॿार, नए ॼावल ॿार खे मौलूद सॼो वेंदो आहे, नओं मौलूद जीअं पाण चऊं नए ॼावल ॿार, त उन में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत जो ज़िक्र जंहिं शाइरी में हुजे उनखे मौलूद सॼो वेंदो। त शुरू में त ईअं ई हुयो त मौलूद जेके हज़ूर जे सना में तारीफ़ में हुया त उनखे मौलूद न सॼो वेंदो हो। हा, उन में उहो नात बि सॼो वेंदो हो, तारीफ़ सना वग़ैरह ॿिया नाला। पर अॻिते हली जॾहिं वाई ऐं कलाम जे हैत खां शाइरी हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वधे थी, हर मस्जिद में पढ़ी वञणु शुरू थियो, पढ़जणु शुरू थियो, हर महफ़िल में पढ़जणु शुरू थियो, नात ख़ानी आम थी वई, त पोइ हर उन्हीअ मौज़ूअ खे जेको बि मौज़ू हज़ूर जे ज़ात सां मुनसलिक हुयो ऐं मुनासिबत रखंदड़ हुयो, उन खे पोइ मौलूद जे अहाते में आंदो वियो। त हाणे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में जेका बि ॻाल्हि हुजे, भली कहिड़ो बि मौज़ो हुजे, सना हुजे, ॼाइण जी ॻाल्हि हुजे, त उनखे हाणे मौलूद थो सॼो वञे। त इहो मौलूद जो नालो बि असांजे सिंध वारनि हज़ूर जे सना ते रखियो आहे, मौलूद शरीफ़। हा, न त फारसी ऐं अरबी में ॿिया नाला आहिनि, उहे नाला असांजे मुंतक़िल थिया, पर उहे ईअं ई जीअं नात शरीफ़ चऊं था त सना आहे, सना ख़ानी, नात ख़ानी। मतिलबु तव्हां जेका नात ख़्वानी कयो था, अकेले सिर कयो था, कंहिं ज़माने में माज़ी करीब में ईअं हूंदो हुयो त जोड़ हूंदा हुया, लीमे जानण जो जीअं हूंदो, गुलाम नबी मखणे जो जीअं हूंदो, जोड़ बि रखियो तव्हां कंहिं सां पंहिंजो? उहो छा आहे त हाणे असांजे सिंध जे अंदरि इलाइक़ा विरहायल आहिनि। हा, हाणे उत्तर जा जेके ज़िला आहिनि, उत्तर वारी सिंध, जेके उत्तरादी असां माण्हू आहियूं, त उन्हनि में 5-8 ज़िला जेके अचनि था पिया, त उन्हनि जे अंदरि आहे मौलूद अकेले पढ़ण जो रवाज। अकेलो हिकिड़ो माण्हू, वधि में वधि 3 माण्हू, 3 खां वधीक न, पर उन मौलूदनि पढ़ण जो अंदाज़ जेको आहे उहो ईअं सिधो सो सिंपल, ऐं उन में को झाको झूको लाड़ लूड़ न, सिंपल सिधे आवाज़ में, जीअं उनखे ज़ीलड़ा मौलूद बि सॼो वेंदो आहे, ज़ील करे आवाज़, वॾे आवाज़ सां ज़ील करे ऐं वॾो आवाज़ करे पढ़णु, ज़ीलड़ा मौलूद। सिधे नात ख़ानी पढ़ण जो रवाज असांजे 1 या 2
नात खाना जा 3 गॾिजी, जीअं हाणे उस्ताद महेसराननि जो जोड़ हो त 3 ॼणा बि ॻाईंदा हुआ गॾु, उस्ताद गुलाम नबी महेसर ऐं उस्ताद जान मोहम्मद फ़क़ीर अबड़ो जंहिंखे जानण फ़क़ीर सॼो वेंदो, उस्ताद लीमो फ़क़ीर जत, त इहे 3 जो जोड़ हूंदो हो। सही सही। 2 बि पढ़ंदा हुआ, 3 बि गॾिजी। असां बि ईअं जोड़ में असां सां हुया, मूंसां पंहिंजो वालिद हुयो जंहिं मूंखे सेखारियो, त उहे 2 ॼणा असां जोड़ में 2 पढ़ंदा हुआसीं। असां मशहूरु थियासीं ईअं ई पूरी सिंध में असांजो हूंदो। असां खोड़नि ऐं गंबट जे अंदरि असां ते नालो रखियो नूरजहान ऐं महदी हसन। सही। अच्छा, मां नंढड़ो हूंदो हुउमि त मुंहिंजो आवाज़ु सनो हूंदो, पोइ त उते सॾींदा हुआ नूरजहान महदी हसन जो जोड़ अचे थो पियो। पोइ इहो ईअं अवामी हिकिड़ो नालो। अच्छा, फनकार जॾहिं ॻाईंदा आहिनि त उहे त धुनियूं कंपोज़ कंदा आहिनि, बाजो हूंदो आहे त पोइ धुन कंपोज़ करे वठंदा आहिनि। नात ख़्वान शाइरी जी धुन कीअं ठाहींदा आहिनि? साईं, इहा स्पेशल नात ख़ाननि जे मथां महिरबानी आहे, आम त न, पर के मख़सूस जीअं असांजा वॾा सुरीला नात ख़ान गुज़रिया आहिनि न साईं, उन्हनि बग़ैर साज़नि जे बग़ैर मूसीक़ीअ जे धुनियूं तयारु कयूं। नात त राग जी ख़बर बि न हूंदी, नात ख़ाननि खे त राग जी ख़बर न हूंदी न। हाणे उहो ईअं हो त राग बि ईअं बग़ैर मूसीक़ी जे साज़नि जे असांखे यादि हूंदा आहिनि। अच्छा, त हीउ फलाणो राग आहे, हीउ फलाणो राग आहे। अलहमदुलिल्लाह मां भेटाई साहिब जा 3 सुर मां ॻाईंदो आहियां। अच्छा, माशाअल्लाह। जी साईं, मां उहे नाला बि पंहिंजे किताबनि में तक़रीबन घणो ॾिना आहिनि मां, त उहे असां उस्तादनि खां सिखिया वरितीसीं बाक़ाइदा, सालनि जा साल नात ख़ानी जी, मौलूदनि जी, जंहिंमें सुर बि सिखियासीं। अच्छा, भेरवी, तिलंगो, अहमन कलाणो, भीमो, राणो, कोयारी, मालकोसो, सुर सोहणी थियो, असांखे चवाणी वॾा राग आहिनि। जेका तव्हां नात ख़्वानी कयो था उहा कंहिं धुन ते आहे या कीअं? अॼुकल्ह इहो सिस्टम घणो शुरू थी वियो आहे जो नात ख़्वान जेका बि सना कनि था उहा कंहिं न कंहिं कलाम जी कट ते थी वई आहे। हा साईं, असांजे सिंध जे अंदरि तमामु असांजी जीअं ॿोली असांजी आसूदी आहे, वसी ॿोली आहे सिंधी, ईअं असांजे सिंध जे अंदरि असांजे मौलूदनि जूं धुनूं ऐं तिर्ज़ूं ऐं सुर बि एतिरा ई वसी आहिनि। इन्हनि सुरनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। हा साईं, ॻाल्हाईंदासीं। हिकु नंढड़ी साही वठूं था हिते। नाज़रीन, मंचो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो, तमामु घणो लाभाइतो मौज़ू आहे। तव्हां यकीनन इन मौज़ूअ मां ॼाण माणींदो। असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं कला खेत्र में अॼु असांजो महिमान आहे नाले वारो नात ख़्वान अब्दुल लतीफ़ अब्बासी। अर्शी सिकंदरी साहिब असांजो महिमान आहे। अर्शी सिकंदरी साहिब सां ॻाल्हि ॿोल पए थी साईं, जेकी अॼुकल्ह धुनुनि ते जेका शाइरी थिए थी, नात ख़्वानी बि धुनुनि ते अची वई आहे। कलाम ॿुधंदा आहियूं को इंडियन वरी हुन ते नात ख़्वानी बि आहे। हाणे मां अर्ज़ु कयो साईं, असांजूं पुराणियूं नात ख़ाननि जूं तर्ज़ूं धुनियूं एतिरियूं आहिनि जेके मां अॼु ॾींहं ताईं नंढे खां वठी ॻायां थो। 1987 में रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर शुरू थियो त मां उते शुरू थियो आहियां। ऐं असां ते वॾी सख़्ती हुई साईं, जॾहिं मां जी ऑडिशनूं ते वठनि था त 5 डायरेक्टर्स रेडियो जा लही आया, जंहिंमें जे वॾा नाला शौकत ख़ासकली साहिबु, मोहम्मद अली बांबण, मोहम्मद अली बांबण बाद में थियो तो डायरेक्टर, ऐं कुरैशी साहिबु हुयो, जहांगीर कुरैशी, ऐं त इहे 4-5 ॼणा 6 ॼणा माण्हू हेठि डायरेक्टर रेडियो जा लही आया। डायरेक्टर पर उनखे प्रोड्यूसर सॼो वेंदो हो। हिते डायरेक्टर सॼो था पाण प्रोग्राम जो, त प्रोड्यूसर साहब बाक़ाइदा हिकिड़ो इम्तिहान थिए थो, बाक़ाइदे सां ऑडिशन वठण लाइ 5-6 ॼणा प्रोड्यूसर्स आया। ऐं ख़ुदि डायरेक्टर आयो, शाह साहब हूंदो उन दौर में, मां नालो विसरे थो, त 1987 में जीअं ख़ैरपुर शुरू थो थिए नशरियात उनजी, त पाण रेडियो डायरेक्टर साईं शाह साहब वेठो अची, अल्लाह बख्श बुखारी हूंदो, अल्लाह बख्श बुखारी साहब, जी जी जी, त उन्हनि ऑडिशन वरिती, ॻाराए ॾिठूं। उन में 2-3 नातियूं असांखां पढ़ायूं, कलाक लॻी वियो। ऐं तलफ़ुज़ ॾिसनि पिया, सुर ॾिसनि पिया, आवाज़ जो अंदाज़ ॾिसनि पिया, इहे तसुर, चहिरे जो तसुर ॾिसनि पिया त कीअं थो पढ़े, चहिरो कीअं अथसि, छा आहे शीन ऐं छे में फ़र्क़ु, हा तलफ़ुज़ जो। ऐं मां हिकिड़ी शाइरी सुन त मां हिकिड़ो बुखारी साहिब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तंबीह कई त बाबा तव्हां पंहिंजे मौलूदनि में मोहम्मद नालो जो था, मूंखे यादि आहे अञा हुनजो उहा नुक़्तो, त अबाई साहिब तव्हां कॾहिं बि पंहिंजी शाइरी में हज़ूर पाक जो सिर्फ़ु नालो मोहम्मद, अल्लाह जी ज़ात पूरे क़ुर में 2 जाइनि ते मोहम्मद लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। मोहम्मद अल्लाह हज़ूर पाक खे नालो वठी मोहम्मद, सो बि मुखातिब न थिया आहिनि, ॻाल्हि कई अथऊं। सही सही, मा कान मोहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह। जी,
अल्लाह जी ज़ात फरमायो उहा बि ॻाल्हि करे विया सही त अहिड़े तरह सां ॿी जाइ ते बि ॻाल्हि थी वई आहे त ॿिनि जाइनि ते मुहम्मद जो नालो इस्तेमालु थियो आहे न त हर जाइ ते अलक़ाबनि सां लक़बनि सां अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब सां मुखातिब थियो आहे ऐं उनजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पोइ बुखारी साहिब छा पियो चए? बुखारी साहिब मूंखे चयो त मुहम्मद जो नालो तव्हां इन मौलूद में चयो आहे हिकिड़ी जाइ ते नालो आयो मुहम्मद जो नात में मूंखे चयूं त महिरबानी करे अॻिना ते मुहम्मद जो नालो ख़ाली पंहिंजे शेर में न ॾींदा कयो लक़ब जो अलक़ाब जो त अलहमदुलिल्लाह अॼु ॾींहुं ताईं तव्हां मुंहिंजा 5 ई किताब पढ़ो किथे बि मां मुहम्मद लफ़्ज़ पंहिंजे बैत में इन शाइरी में मां न विधो आहे नाला ॾींदा आहियूं हा ॿिया लक़ब अरबी मदनी महबूब 99 नाला आहिनि जीअं अल्लाह जी ज़ात जा 99 सिफ़तुनि जा नाला आहिनि ईअं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला 99 त इहा शाइरनि जे लाइ ख़ुशूसी हिकिड़ी त उन वक़्तु एॾी साईं पाबंदी हुई असां ते ऐं PTV ते जॾहिं मां आयुमि तक़रीबन 84 जे अंदरि मां PTV ते इन थियो आहे त उते बि मां खां बाक़ाइदे इंटरव्यू वरिता विया डॉक्टर अब्दुल करीम बलोच साहिबु हुन वक़्तु डायरेक्टर हूंदो PTV जो त उहो पाण साईं वेठो अची मुंहिंजे प्रोग्राम में ऐं मूंखे ॿुधाईं त मां हुन वक़्तु सॾाईंदो हुउमि पने आकिल जो छो त असुल ॻोठ असांजा आबाई पने आकिल में सखरी आहे हाणे त 40 सालनि खां सखर में उते रहाश आहे असांजी त डॉक्टर करीम बलोच हिकिड़े दफ़े त मुंहिंजो डायरेक्ट पाण ॿुधाईं अची प्रोग्राम सालिम अहमद शाह हुयो बीमार ओताक प्रोग्राम कचहरी हलंदो हुओ त उन में हू बीमार हो पोइ करीम डॉक्टर करीम साहिबु बाक़ाइदे पटको ॿधो पर बलोचन वांगुरु हेठां ईअं ॿुट बि हयईं पोइ उहो मूंखे ॿुधाईं अची त बाबा तूं पने आकिल खां आयो आहे त तूं नात ॿुधाए पोइ त ईअं वॾी वॾी ऑडिशन वठंदा हाणे त अच्छा धुनियुनि जी ॻाल्हि साईं तव्हां पुछी मूंखां त धुनियूं असांजूं एतिरियूं घणियूं आहिनि जेके अवाइली तिर्ज़ूं हे हो जेके मां जो रिकॉर्ड आहे त रेडियो ख़ैरपुर ते मां तक़रीबन उहे ई अवाइली धुनियुनि में पंहिंजूं नातियूं पढ़ियूं आहिनि ऐं PTV ते बि असां उहे ई नातियूं पढ़ंदा रहिया आहियूं बाक़ी जेके तिर्ज़ा ॻाइणनि जूं आहिनि गज़ल जूं आहिनि त उन्हनि खे असां थोरो चेंज कंदा आहियूं त जीअं सेम उहा गज़ल या उन जी तर्ज़ न बीहे बाक़ी गाने जी तर्ज़ अॼु ॾींहं ताईं असां चई कान्हे सही सो नातख़्वानी खे जे हवाले सां सिखिया जेको आहे मर्कज़ तव्हां नातख़्वाननि वटि को अहिड़ो बंदोबस्तु पियो आहे नओं नौजवान कीअं सिखे नातख़्वानी छो त मां ॾिसंदो आहियां त असां वटि फुक़तान आहे वरी सिंधी नातख़्वान एॾा उसरंदड़ ऐं उभरंदड़ जेकी नौजवान आहिनि उन्हनि खे एतिरो सुर ऐं गुर जी ख़बर न आहे जेतिरा उर्दू नातख़्वान एॾा कड़ियल आहिनि असुल अर्ज़ु इहो आहे न त असां वटि सिंपल धुनूं आहिनि राग जूं बि नात जूं बि असांजो राग सिंधी जो उहो बि सिंपल अंदाज़ में आहे उहे बि तिर्ज़ूं सिंपल आहिनि ऐं उर्दू जो राग बि ॾुखियो आहे नात खानी बि ॾुखी आहे शायदि उर्दू जी नात खानी टोटल गज़ल गायकी ते मुनसर आहे ऐं उन्हनि ते ॿधल आहे पर उहे त ॾाढो सुठो पढ़ी था वञनि उहे उन्हनि खे सिखिया शुरू में इहा ई आहे न साईं पढ़ंदा ई जेके आहिनि उहे ॾाढा मशहूरु आहिनि जेकी कंपोज़ अंदाज़ में जेकी सुर में जेकी गुर में चवनि था बाक़ी त हाल पूरो आहे बसि उहो इहो ई आहे न साईं त हाणे हिते बि पाबंदी ख़तमु थी वई रेडियो ते बि पाबंदी ख़तमु थी वई त उनखे पाबंद केरु करे नात ख़ाननि खे पोइ हू ज़ाहिर आहे ईअं ई जलाल जे तिर्ज़नि ते शमन जे तिर्ज़नि ते अची हिते मलूज़ा पढ़ी हुनखे को रोके कोन थो असां इहो गुज़ारिश कंदासीं पंहिंजे डायरेक्टर्स हज़रात जेके जेके चैनलनि ते कमु कनि था ऐं रेडियो ते आहिनि त उनखे हाणे बि असांजा नवां जेके नात ख़ान अचनि था उनखे थोरो हिन ॻाल्हि ते सख़्ती सां न पर थोरो उनखे पाबंद कनि त बाबा तिर्ज़नि खां पासो कयो ऐं ॿियूं तिर्ज़ूं पंहिंजूं अवाइली सिंधी नात ख़ानी जूं सिखी अचो ऐं मां इहो बि अर्ज़ु कंदुसि पंहिंजे दोस्तनि खे चैनल वारनि खे त महिरबानी करे असांजी सकाफ़त खे ज़िंदह रखण जो तव्हां हरू भरू एतिरो घणो तइदाद में अगरि उर्दू नात खे आणींदव ऐं उनखे शो कंदव पंहिंजे चैनलनि ते त हू त तव्हां हिते कराची में वॾो तइदाद आहे हिकु हर हिकु प्रोग्राम में हाणे 2 साल तक़रीबन थिया आहिनि त जेकॾहिं हिकु नात ख़ान असांजे सिंध जो आहे एतिरो थो चवणु चाहियां त हीउ असांजो जेको आहे सो को बि इदारो हिते ते सिखिया जो मर्कज़ न आहे न सिखिया जा मर्कज़ तव्हां वटि आहिनि की जेकी तव्हां पाण नात ख़्वानी सेखारींदा आहियो असांजा पुराणा उस्ताद शागिर्दनि खे सिखिया ॾींदा आहिनि हाणे मुंहिंजा शागिर्द दर्जननि में अहिड़ा आहिनि जेके मां ॾिठा बि न आहिनि फ़ोन ते मूंखां सिखा वठंदा आहिनि ऐं पर बि मुंहिंजा शागिर्द रहिया आहिनि ऐं हाणे सुठियूं सुठियूं नातियूं पंहिंजे इलाइक़नि में पढ़नि था केस्टियूं भरियूं अथऊं शाइरी वठंदा आहिनि सिखिया वठंदा आहिनि असां ड्राइविंग कंदो आहे बि मां हुननि खे तिर्ज़ूं ॿुधाईंदो वेंदो आहियां मोबाइल ते त बाबा हीअ तिर्ज़ ईअं न हीअं आहे सो हाणे तव्हां शाइरी बि कंदा आहियो सो मिठे मुरसल जी का सना ख़्वानी तव्हांजे कलाम में ॿुधिजे भला असांजी कोशिशि इहा आहे त जिद्दत ऐं नवाण जेका शाइरी में हूंदी आहे सो शाइर उनखे ई सॾिबो आहे परावा लफ़्ज़ वठी करे जेकॾहिं तुकबंदी कबी त पोइ इहा शाइरी त हर पढ़ियल माण्हू करे थो वञे त हीअ हिकिड़ी कुदरती ॾात बि आहे ऐं इन जे करे मुंहिंजो हिकिड़ो आहे त एॾी ख़ुशबू गुलनि में छाजी आहे एॾी ख़ुशबू गुलनि में छाजी आहे मुंहिंजे महबूब सां मिलिया हूंदा चंड चोराई चांड्रो की हूंदी चंड चोराई चांड्रो की हूंदी जॾहिं ख़ैरुल वरा खिलिया हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाज़ी मिलियो माखीअ जे मखे खे मिठाण मिलियो माखीअ जे मखे खे मिठाण
पर पसीने सां उन मलिया हूंदा। हाणे हिकिड़े तखयुल आहिनि, पर पसीने सां उन मलिया हूंदा, छो त सहाबी मुस्तफ़ा जो पसीनो निचोड़े करे शीशनि में बंदि करे न्याणियुनि खे ॾाज में ॾींदा हुआ, हदीस पाक में आहे। त उहा ख़ुशबू उहा ई महबूब जे पसीने में, जे दुनिया जे कंहिं अतुर में न हुई। त मां चवां त मिलियो माखीअ जे मखे खे मिठाण, पर पसीने सां उन मलिया हूंदा। सॼी सर सब्ज़ थी ज़मीन हूंदी, सॼी सर सब्ज़ थी ज़मीन हूंदी, मिठा धरतीअ मथां हलिया हूंदा, मिठा धरतीअ मथां हलिया हूंदा। छो त अमा आमना थी फरमाए त महबूब मुंहिंजे बतन अक़दस में हुयो, मां सुकल शबर ऐं सलन जे मथां पेर रखंदी हुअमि, उहे सावा थी वेंदा हुआ, पर जंहिं धरतीअ ते मां पेर रखंदी हुअमि त उन मुंहिंजे पेरनि जे निशाननि मां सलाफुटी जेको आहे सो उभरंदा हुआ। सम्झो साईं? त हीअ हिकिड़ी सिर्फ़ु ईअं सरी किनारियो या हिकिड़ा मफ़रूज़ा न आहिनि। मां कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजी तारीफ़ क़ुर ऐं हदीस खां ॿाहिरि न हुजे। तशबीहूं त मिठा धरतीअ मथां हलिया हूंदा, विसरिया हूंदा बुलबुल ऐं बाबीहा, विसरिया हूंदा बुलबुल ऐं बाबीहा, बोल ॿ गुण जॾहिं ॿोलिया हूंदा। सम्झो साईं? एॾी अलाह वटि तुंहिंजी अज़मत जेल वारा ॾिसी जलिया हूंदा। नात नेमत मिली अबासी लतीफ़, रूह राणे सां जॾ रलिया हूंदा। वाह वाह, रूह राणे सां जॾहिं रलिया हूंदा। आलम अरवाह में अल्लाह जी ज़ात साईं उते इजलास को ठाहियो हो नबियनि जो। अच्छा। वैज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबीजीन, क़ुरान पाक जी याद साथ आयत आहे त या रसूलल्लाह उन दौर खे वक़्त खे यादि कयो जॾहिं नबियनि खां रसूलनि खां अल्लाह जी ज़ात महबूब जे अज़मत जो इक़रार वरितो हो। सभिनी नबियनि चयो त असांखे क़बूल आहे, असांजे दौर में जेकॾहिं मुस्तफ़ा आयो त असां पंहिंजे तख़्ते नबूअत तां लही करे मदीने जे सरकार जे असां पोवारी कंदासीं, उनजी ताबेदारी कंदासीं। त अल्लाह जी ज़ात चवनि न अक़रर तुम, तव्हां इक़रार कयो था इन ॻाल्हि जो। क़ुरान पाक में अल्फाज़ आहिनि, सभिनी चयो कालू भला हा, कालू अक़रर न, सभिनी चयो हा असांखे इक़रार आहे। त अल्लाह जी ज़ात तॾहिं बि नबियनि खे छॾे नथो, फरमाइनि थो फशहदू, हिक ॿिए जे मथां शाहिद बणिजो। आए नूह तूं हज़रत आदम ते शाहिद थी जाए इन ॻाल्हि जो। सही सही। आए हज़रत अॻिते वधायो बस कलाम मां हिते पूरो कयो त नात नेमत मिली अबासी लतीफ़, रूह राणे सां जॾ रलिया हूंदा, एॾी ख़ुशबू गुलनि में छाजी आ, मुंहिंजे महबूब सां मिलिया हूंदा। त ईअं नवाण जी कोशिशि कंदा आहियूं। हाणे ॿी नवाण कहिड़ी आहे वरी? मोर्चो हिकिड़ो हाणे असां वटि या हाणे ॻाल्हि पहुती आहे, उते अरबन खे त ख़बर आहे त महबूब जन पंहिंजे ज़िंदगीअ में 2 सफ़र फरमाया हा मके खां ॿाहिरि शाम जे मुल्क ॾे वापार जे ख़ातिर, हिकु बचपन में हिकु जवानीअ में। त बचपन में जॾहिं सफ़र ते वञनि था, हज़रत अबू तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु जन सां ॻाल्हि बन गॾु ऊठ ते चढ़ी करे काफ़िले में सुवार थी वञनि था, त काफ़िले वारा उठ तरसाइनि था, अची हिकिड़े वणनि जे हेठां वेहनि था हिकु जाइ ते। शाम ऐं मके जे विच में हिकिड़ो रेगिस्तान हुयो, ऋण हुयो, वण तमामु घटि हुया, पर उन्हनि वणनि हेठां, जंहिं वण जे हेठां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी थियनि था, उहो वण अॼु ॾींहं ताईं बीठो आहे। 1400 साल गुज़री विया, उहो वण अञा उन ऋण जे अंदरि मौजूदु आहे, ॿिया वण सड़ी सुकी विया। उहो मीडिया ते अची वियो आहे वण, उनजूं ज़ारतियूं बि थियनि थियूं, ऐं दावत इस्लामी वारनि जे चैनल ते उनजूं ज़ारतियूं हलायूं वीडिया। मां पाण ॾिठी, मां रोई पियुमि ऐं मां नात ठाही। सो कचहरी ॾाढी कयूं आहे, पर हाणे वक़्तु चवंदा आहिनि कि इंतज़ारु कंदो कोन्हे। सो वक़्तु थियो पूरो, असांजी कचहरी अणपूरी रहिजी वई। सो वक़्तु पूरो थी वियो, हाणे छा कजे। इंशाअल्लाह वरी कंहिं प्रोग्राम में वरी मुलाक़ात थींदी। वॾी महिरबानी साईं अब्दुल लतीफ़ अब्बासी अर्शी सिकंदरी साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। यकीनन नाज़रीन तव्हां बि असांजे अॼोके प्रोग्राम मां लाभ माणियो हूंदो। सो इंशाअल्लाह वरी कला खेतर जे अॻिले प्रोग्राम में वरी को कला जो कोहिनूर असांजी शख़्सियत असां वटि महिमान हूंदो। सो तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान इरशाद जागीराणीअ खे इजाज़त ॾींदा, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह बाही।